बिस्मिल्लाह वल्हम्दुलिल्लाह वस्सलातु वस्सलाम अला रसूलिल्लाह सल्लल्लाहु अलैहि वआलिहि वसल्लम। अऊदु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। रब्बि इश्रह ली सदरी व यस्सिर ली अमरी वहलुल उक़दतम मिन लिसानी यफ़क़हू क़ौली। रब्बि यस्सिर वला तुअस्सिर व तम्मिम बिल खैर। अल्लाहुम्मा अन्फ़अना बिमा अल्लमतना व अल्लिमना मा यनफ़उना वज़िदना इल्मा। या अल्लाह, ही दुआ ॾाढी बहितरीन नाम कञा यादि पूरी कोन थी आहे, पर असांजा सभु उस्ताद ही दुआ ज़रूरु पढ़ंदा आहिनि ऐं मूंखे ॾाढी पसंदि आई आहे। इंशा ताला यादि बि कंदुसि कोशिशि करे। हदीस मुबारक जो ही पार्ट आहे, या अल्लाह फ़ाइदो ॾे। अल्लाह मनफ़अना, असांखे। अल्हम्दुलिल्लाह हिन में जमो जी ॻाल्हि आहे, छड़ो पंहिंजी ॻाल्हि बि न आहे। ठीकु। अल्लाह मनफ़अना, अल्लाह फ़ाइदो ॾे असांखे, बिमा अल्लमतना, उन शइ सां जेको तूं सेखारियो आहे, इल्मु ॾिनो आहे असांखे, जेको तूं इल्मु ॾिनो आहे उन मां असांखे फ़ाइदो ॾे। अल्लाह जेको इल्मु ॾींदो उन मां फ़ाइदो ॾींदो त माना उनजो अजुर मिलंदो न, इनशा उहो बहितरीनु इल्मु आहे, माना बहितरीनु शइ थींदी आहे। उहो अलिमना, ऐं सेखार असांखे उहो इल्मु ॾे, उहो हुनुर ॾे। मा यनफ़उना, जेको फ़ाइदे वारो हुजे असां लाइ। मा माना जेको, इनखे इस्म मौसूल चवंदा आहिनि। इहो इस्म आहे, इहो हिकिड़ो, इहो बि जीअं अल सां इस्म हूंदो आहे, तनवीन सां इस्म हूंदो आहे, हीउ मां बि हिकिड़े क़िस्म जो इस्म आहे। इनखे पोइ वधीक ॾिसंदासीं, पर मक़सदु चवण जो इहो आहे, मां माना जेको। मां जूं घणियूं मानाऊं थींदियूं आहिनि। मां न में बि थींदी आहे, न कर। ठीकु आहे, पर उहो मां न कर तॾहिं थींदी आहे जॾहिं असां पास्ट में ॻाल्हायूं, माना ही न वियो, मां ज़हब ई न वियो। हिन करे हीअ सम्झण जी बि ॻाल्हि आई आहे बि, त व अलिमना, ऐं सेखार असांखे, मा यनफ़उना, जेको फ़ाइदे वारो हुजे असां लाइ। जेको, जेके जो लफ़्ज़ कहिड़ो थियो हिते, मां। वज़िदना, ऐं वाधे कर असांजे इल्म में। आमीन या रब्बिल आलमीन, या रब्बल आलमीन, सॉरी, आमीन या रब्बल आलमीन। हाणे हक़ीक़त इहा आहे त ही जेको रुकू आहे, रुकू नंबर 21, इहो हिन में तमामु हिकिड़ी ज़बरदस्त ॻाल्हि आहे। हिन में हिकिड़ी ख़ासि अहमियत आहे। ओ तव्हां हिकिड़ो, मां होल्ड कंदो, सॉरी, Jennifer, I'm in a meeting. Can I call you in about 1 hour, please? Thank you very much. So ॻाल्हि इहा आहे त इन जूं आयतूं आहिनि 142 खां 152, पर असां अॼु सिखंदासीं इनशा ताला 142 खां 147। छो? इन जो हिकिड़ो सबबु आहे। हीउ रुकू नंबर 21, असां जॾहिं वञूं था, पहिरियों ॾिसो जेके स्लाइड आहे हुन में रुकू नंबर 20 हुयो, उन में लिखियो पियो हूंदो जुज़ 5 वल मोहसनात। हिते लिखियलु पिया जुज़ 5 6। जीअं असां ॻाल्हि कईसीं लास्ट टाइम, त हीउ रुकू नंबर 21 हलंदो, त 47 खां पोइ 48 वरी शामिलु थींदो वञी हुन में। साईं, असां ही 147 करे आया हुआसीं छा? 147 ताईं असां सिखी त कोन आया आहियूं न। असां थोरो ज़िक्र कयोसीं ईअं 20 खां पोइ जी ॻाल्हि। त बहरहाल हिन में 142 कंप्लीट कईसीं। हा, 141 ताईं, 141 ताईं। हा, त हाणे 142 हे जेको असांजो ज़िक्र कयोसीं त इहो रुकू कीअं शुरू थींदो, इहा ॻाल्हि फ़क़ति थी हिते। त हाणे 142 खां 147 ताईं तव्हां ॾिसंदव त वल मोहसनात में आहे, ऐं पोइ 148 जॾहिं पढ़ंदासीं असां नेक्स्ट क्लास में, त असां पोइ छहों जेको आहे जुज़ आहे, इनशा ताला उहो शुरू कंदासीं, ला युहिब्बुल्लाह। त अॼु हिते ॾिसूं था त टॉपिक असां वटि केॾा अहम टॉपिक आहिनि तमामु अॼु बि। यानी मुनाफ़िक जो ज़िक्र ईंदो, ऐं तव्हां ॾिसो त समरी कहिड़ी आहे अॼु जे हिन जी, त मुनाफ़िक जी निमाज़ सुस्ती ऐं ॾेखाव लाइ आहे। ॿियो, हीअ जेका तमामु अहम लफ़्ज़ आहे, ही मुनाफ़िक, उन्हनि जो ठिकाणो छा आहे? जहन्नम जो तरो। जहन्नम न, जहन्नम जो तरो। ॾिसो आहे क़ुर पाक जी आयत। ॿियो, अलाह अजीब ही आयत आहे तमामु। छा कंदो तव्हांखे अज़ाब करे? माना मक़सदु छा?
ॿियो शुक्र अलाह जी शुक्री करणु नाशुक्री न करणु खपे, इहो त इनशाला उहो ई तमामु ऐं मां ॾिसंदासीं। ठीकु आहे, पोइ वरी हीअ टॉपिक ईंदा 48 खां 52 ताईं हलूं था पिया असां इनशा ताला पंहिंजे आयत 142 ते मुनाफ़िक़नि बाबति। ॻाल्हि इहा आहे त हिन में को न को मां रंग रखंदो आहियां हिते, पर हीअ मुनाफ़िक़ जेके जनम जे तरे में वेंदा आहिनि, मूं इन करे हिनखे रखियो इहो रंग कारे में, ऊंदहि चढ़ी, माना रोशनी न मिली उन्हनि खे। ऐं मज़े जी ॻाल्हि हिकिड़ी ॿी आहे त हिन सूरत जेका अनिसा आहे उन में 76 आयूं आहिनि, 176 आयतूं आहिनि, उन्हनि मां 66 आयूं मुनाफ़िक़नि बाबति आहिनि। पर मुनाफ़िक़नि जो ज़िक्र का सूर बकर में कोन्हे, 13 आयतूं आहिनि। शुरू जेकॾहिं थिए थो अलिफ लाम मीम तालिकल किताब ला रैब फीह, पोइ जेका डेफिनेशन अचे थी हुदल लिल मुत्तकीन, उहे मुत्तकीन कहिड़ा आहिनि, पोइ अलाह हुनजी डेफिनेशन ॿुधाई आहे, 5 या गॾाए करे चइजे 6। उन खां पोइ 2 आयतूं आयूं आहिनि काफ़िरनि जे लाइ जेके मुशरिक आहिनि, उहे हिननि खे हिदायत मिलंदी ख़तम अलाह अला क़ुलूबिहिम। पोइ उन खां पोइ ज़िक्र थो अचे पियो 13 आयतूं आहिनि, उहे ज़िक्र शुरू कीअं थो थिए, युखादिऊन अल्लाह वल्लज़ीना आमनू, अल्लाह खे धोखो था ॾियनि। उहो धोखो केरु था ॾियनि, मुनाफ़िक़ जो लफ़्ज़ किथे ई कोन्हे, तव्हां भले क़ुर खोले ॾिसो। अल्लाह पाक चयो त उहे माण्हू जेके धोखो था ॾियनि, युखादिऊन अल्लाह वल्लज़ीना आमनू वला यख़्दऊन इल्ला अनफुसहुम, यानी सवाइ पंहिंजो पाण खां ॿिए कंहिंखे धोखो कोन था ॾियनि, न अल्लाह खे ॾींदा न अल्लाह जे मोमिननि खे था ॾियनि। हाणे हिननि तव्हां ॾिसजो लफ़्ज़ मुनाफ़िक़ जो क्लियर कट ज़िक्र अची वियो, ॾिसजो इनशा त ॾिसूं था पिया। हाणे हिन में 32 टाइम्स जेको आहे माना भेरा अल मुनाफ़िक़ जो ज़िक्र आयो आहे। अल मुनाफ़िक़ हूंदो या किथे मथां अल न बि हुजे, पर यानी क़ुर पाक में ही टोटल क़ुर पाक में जॾहिं ही किथो ॾिठो आहे, मां तंज़ील नेट ते थींदो आहे इहो, उतां ॾिठो आहे त 25 आयतूं आहिनि जंहिंमें 32 भेरा अल मुनाफ़िक़ जो ज़िक्र आयो आहे। माना हिकिड़ी आयत में थी सघे थो 2-3 दफ़ा हुजे। हाणे असां जेकॾहिं आयत हिकिड़ी शुरू किथां थो थिए, जेको आहे लफ़्ज़ मुनाफ़िक़नि जो, अनिसा जी नंबर आयत 88, पहिरीं नंबर आयत इन हीअ 61, हा रायतल मुनाफ़िकीन, मुनाफ़िक़ जो लफ़्ज़ हिते आयो आहे पहिरियों 61 नंबर आयत में असां पढ़ी आया आहियूं। अनिसा में 88 नंबर में आयो आहे, वरी अनिसा 138, ऐं उन खां पोइ वरी आयो आहे अनिसा 140 में, उन खां पोइ 172 ही पाण पढ़ूं था पिया त ही इन्नल मुनाफ़िक़ीन युखादिऊन अल्लाह व खादिऊहुम, माना साॻी ॻाल्हि थियल आहे हिते सूरह बकर वारी धोखो था ॾियनि अल्लाह खे। ऐं पर हिन में हिकिड़ी ॻाल्हि सम्झां ताईं अॻिते हली, आयत जंहिं पढ़बी त उन खां पोइ आयत इहा वरी सूरह निसा में अॻिते हली ईंदी 145 में बि इहो ज़िक्र ईंदो। हाणे असां इहा अॼु असां कंदासीं 47 ताईं त ज़िक्र इहो ईंदो बिल्कुलु। हाणे हीअ आहे पंहिंजी जेको आयत, हिन में हिकिड़ी ॻाल्हि नोट कजो साईं, तव्हां सभिनी खे म्यूट कबो प्लीज़, मां म्यूट करे छॾियां हिते। हिन में तव्हां ॾिसो त हिते जॾहिं आयत ख़तमु थींदी त क़लीला बि पढ़ी सघूं था पिया, हिनखे गॾाए बि पढ़ी सघूं था पिया थींदो क़लीलम क़लीलम मुज़ब्ज़बीन। ठीकु थियो, इहा हिकिड़ी ॻाल्हि। अचूं त आयत खे सम्झूं इंशाअल्लाह। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। ही हिन में जेको ॿ लफ़्ज़ लिखियल आहिनि हिते, इन्नल मुनाफ़िक़ीन, असांजो लफ़्ज़ किथां निकितल आहे, निफ़ाक़ मां। हा, निफ़ाक़ जेको करे उनखे छा चवंदा आहियूं, मुनाफ़िक़। ऐं हीउ मुनाफ़िक़ीन छा थियो, हीउ जमा आहे हिन जो, मुनाफ़िक़नि जो। ऐं ॿियो हिकिड़ो लफ़्ज़ ईंदो आहे असां वटि, असां ॿुधंदा आहियूं दजाल दजाल दजाल, दजाल किथां निकितल आहे, दजल मां। दजल बि आहे धोखो। हाणे हुनखे दजल चवंदासीं त जेको धोखो ॾींदो उहो केरु आहे, उहो दजाल आहे। ठीकु, आयत चए थी पई इन माना बेशक, इन मुनाफ़िक़ीन बेशक मुनाफ़िक़, का माना असां सिंधी में प्लूरल थी वियो। हक़ीक़त में आयत छा थी चए त बेशक मुनाफ़िक़ धोखो था ॾियनि अलाह खे
ऐं उहो खेनि रखे थो धोखे में। हाणे हिनखे जेकॾहिं असां तफ़सीरी नमूने पढ़ूं, जेके ब्रैकेट वारा लफ़्ज़ आहिनि, छो जो ब्रैकेट वारा लफ़्ज़ क़ुर पाक जी आयत जो तर्जुमो न आहिनि, ही तर्जुमो आहे। अलाह साईं इनशाला माफ़ करे कंहिं ग़लती खां। बेशक मुनाफ़िक पंहिंजे पर में धोखो था ॾियनि अलाह खे। हाणे जेकॾहिं पंहिंजे पर मां कढी छॾियऊं हिते, त माना असां छा था चऊं, बेशक मुनाफ़िक धोखो था ॾियनि अलाह खे। अलाह खे धोखो ॾेई सघंदो कोई? ऐं अलाह उहा ई ॻाल्हि चए थो पियो। त हीअ थोरो नोट करण जी ॻाल्हि आहे। हिन में किन माण्हुनि थोरो माना तर्जुमे में अहिड़ी शइ कई आहे जो थी सघे थो उहा ग़लति थी वञे, पर बहरहाल सम्झण जी ॻाल्हि आहे। वह हुआ खादिउहुम। हा, तव्हां ॿुधाए अचूं थासीं, तव्हां सुवाल ते अचूं था। ऐं उहो खेनि रखे थो धोखे में, हक़ीक़त त ईअं थींदो त हू रखे थो धोखे में उन्हनि खे, पर अलाह पाक खे धोखे में रखंदो न। इन करे इन जो तर्जुमो थींदो, जिन मुफ़सरनि इहो कयो आहे, ॾाढो सुठो तर्जुमो कयो आहे, त उहो खेनि रखे थो पंहिंजे धोखे में। माना अलाह खे धोखो नथा ॾियनि, हक़ीक़त में पाण खे धोखो ॾियनि त अलाह बि छॾे थो ॾियनि, त भले तव्हांजी मर्ज़ी आहे। ठीकु आहे साईं। वैदा कामू इल सलात कामू कुसाला। ऐं जॾहिं उहे बीहनि था निमाज़ लाइ, त बीहनि था कीअं? माना जॾहिं बीहनि था निमाज़ लाइ, तॾहिं बीहनि था सुस्त या बेदिलिया थी। हक़ीक़त में सुस्त जो लफ़्ज़ हिते एप्रोप्रिएट कोन्हे, छो जो मोमिन खे बि सुस्ती त थी सघे थी न, इंसान आहे, उहे बि त सुस्त थी सघनि था पिया। पर हिकिड़ो लफ़्ज़ बहितरीनु जेको हिन जो भले ब्रैकेट में लिखियलु आहे, उहा बेदिलिया थी। तव्हां अंदाज़ो लॻायो, मुनाफ़िक जेके यहूद हूंदी आहे, मुनाफ़िक किथे हूंदा हुआ? मदीने मुकरमा में। मके में कोन हूंदा हुआ मुनाफ़िक, मके में काफ़िर हुआ, या सिधा सा मुस्लमान हुया या सिधा काफ़िर दुश्मन, ज़ाहिर ज़हूर। पर मदीने मुनवरा में छो जो यहूदी ऐं कुझु हरू भरू बि अंदरियूं ॻाल्हियूं वठण जे करे, या कुझु मुस्लमाननि में यकीन बि आयो पर अंदर में पक न ई, पर सम्झनि पिया मतिलबु बि सही हुजे, उहे बि ईमान आंदो उन्हनि। ऐं किन वरी उन माहौल खे ॾिसी करे त हाणे मुस्लमान त वधंदा था वञनि, जंगी बि खटी वरितऊं बदल, जाम फ़ाइदो बि मिलियो न, हाणे हिते वञनि त वधंदा, पोइ भला हेॾे छो न वञूं। इन करे थिया, पर उन्हनि खे दिलि सां न क़बूलियो उन्हनि। ठीकु। त अलाह पाक चए थो पियो त हाणे तव्हां अंदाज़ो लॻायो त उहे जॾहिं मस्जिद नबी में नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन सां सहाबा कराम सां गॾु वेठा हुजनि, ॿेपरी जे निमाज़ जो वक़्तु अचे, त जेको मोमिन थियो उहो त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे ॾिसंदो त उते निमाज़ थी, जमात था कराइनि, टाइम थी वियो आहे, हुकुम आहे निमाज़ जो, त मिंट उथी बीह रहंदा ऐं शौक़ सां मोहबत सां। मुनाफ़िक खे त तप चढ़ी वेंदो, वरी निमाज़ अची वई, कचहरी थिए पई, ॻाल्हियूं थियनि पियूं, उहो त ठीकु आहे, वरी निमाज़ वुदू बि थिए, निमाज़ बि पढ़िजे, 5 7 8 मिंट कढाई उन्हनि खे, पोइ इहे छा बेदिलिया पढ़ंदा, मजबूरी हुननि खे पढ़णी पए, पोइ हुननि सां गॾु ईअं त कोन पिया चई सघनि मस्जिद नबी में हिकिड़ा 15 20 25 माण्हू वेठा आहिनि, चवंदा असां त नथा पढ़ूं निमाज़, भई तव्हां पोइ कहिड़ा मुस्लमान आहियो? इहे छा थियो, बेदिलिया पढ़ंदा हुया। अलाह पाक इन्हनि जो ज़िक्र कयो आहे। कामू कुसाला, बेदिलिया पढ़नि था पिया, उन खां पोइ युराउ उन्हनि नास, सिर्फ़ु ॾेखारण लाइ माण्हुनि खे, न त माण्हू पधरो थी पवंदो, पर भाई तव्हां निमाज़ ई कोन था पढ़ो। बाक़ी जेकॾहिं निमाज़ जी ॻाल्हि न आहे त भई हाणे मुस्लिम मोमिन बि वियो, मुनाफ़िक बि वियो पंहिंजे घर ॿाहिरि, ॿाहिरि नबी मां माण्हुनि जे साम्हूं न आहे, पोइ भई ज़िक्र करे न करे हर कंहिंजी मर्ज़ी आहे। त पोइ जॾहिं मुस्लमान मोमिन वेंदा ॿाहिरि त उहे ज़िक्र कंदा न। पर अलाह पाक मोमिन जी ॻाल्हि कॾहिं थो कहे, हिकु त निमाज़ बेदिलिया पढ़ंदा माण्हुनि खे ॾेखारण लाइ, वला यस्कुरुल्लाह इल्ला क़लीला, ऐं नथा यादि कनि या नथा यादि कनि या न कंदा आहिनि अलाह खे मगर थोरो। ऐं को किथे यादि कयो हुजऊं त ॿी ॻाल्हि इहा तमामु इम्पॉर्टेंट, हीअ अथव असला लिखियो पियो आहे न, त काफ़ी क़ुर पाक जे किताब क़ुर जे मुसफ़ में या मदीना मुसफ़ में तव्हांखे हीअं लिखियलु नज़र ईंदो असला। हिनखे असां असला पढ़ूं था न, हे ठीकु आहे, सही आहे बिल्कुलु, पर जॾहिं असल लखबो लफ़्ज़ त हीअं आहे एक्चुअली असला, पर ही वाव पढ़िबो या न पढ़िबो, हिनखे असां असलवात ते पढ़ी सघूं था, असलवात।
कोई बि भले ग़लति थिए तो परवाह न आहे, असां सिखूं था पिया, का ॻाल्हि कान्हे। हिनखे अस्सलावात वाह वाह पढ़ी सघूं था पढ़ी सघूं वाह पढ़ी सघूं था साईं। कि वाह वाला फिर कुर्सी आहे न सही। जी साईं पढ़ी सघूं था, तव्हां ॿुधायो हुयो। न, ही साईं न पढ़बो, अच्छा ही न पढ़बो। ही जेको अलिफ आहे इहा लाम लाए आहे, हिनखे पढ़बो असलात। इहो तमामु अहम ॻाल्हि आहे, असां बि हाणे सम्झी आहे, अॻे त ख़बर बि कोन्हे, इन करे को मसइलो कोन्हे, को काई बि ग़लती आहे, का बि छा, को फ़िक्र करण जी ज़रूरत कोन्हे का। पर ॻाल्हि चवण जी आहे त ही इन करे लिखियो आहे त ही अरबी मुसफ़ में थींदो छा आहे, जेको मुसफ़ उस्मानी आहे, न बल्कि मुसफ़ उस्मानी त हे बि आहिनि, इहो मदीना मुसफ़ हुनखे चवंदा आहिनि, जंहिंमें हरकतूं न हूंदियूं आहिनि। उन में तव्हां ॾिसंदो हीअं लिखियलु हूंदो, त हिनखे असां वाव खे जेको ही मथां अलिफ नंढो नज़र अचे थो पियो न, हीअ इन जी निशानी हूंदी आहे त इहो अखर न पढ़बो, ऐं हीउ जेको अलिफ आहे इहो हिन अखर जे लाइ न आहे, इन खां पहिरीं वारे अखर लाइ अलिफ थी थो वञे, असलात। ठीकु आहे, ईअं मां तव्हांखे ॿिया मिसाल बि हिते ॾेखारियूं था, इनशा अची वेंदा। साईं हाज़िक अली शाह साहिबु तव्हांजो सुवालु हो, जो आयत को हटूं जी था साईं त पहिरीं सवाल ॻाल्हि ते। हा, इहो साईं त जेको खादिऊन लफ़्ज़ आहे उनजो रूट वर्ड हूंदो खे दाल आहिनि, खदा, यस, या खदा, त साईं उन में ख़दा में बि यानी इहा मीनिंग यानी हूंदी न, छो जो अरबी जो लफ़्ज़ आहे त उनजी सही ट्रांसलेशन सिंधीअ में असल त उतो ई एग्ज़ैक्ट थो अचे शायदि न, न थी सघे। न बिल्कुलु अचे त उतो ई थो न, खदा माना धोखो। हा, हिनखे खद उन चइबो या खदन चइबो, हिनजो मस्तर थींदो आहे वर्बल नाउन, जी साईं, उन मां ॿिया लफ़्ज़ ठहंदा आहिनि, अच्छा साईं, माना ही फ़िअल तंहिं आहे। पोइ हे जी जीअं चओ ॿियो साईं कहिड़ो इहो सर? असल में हिते ब्रैकेट में लिखियलु आहे न, त पंहिंजे पर पंहिंजे में, पर में, हा, त पोइ यानी माना जेके हालांकि तव्हां अरबी में, हा, तव्हां जेकॾहिं हालांकि ही अरबी पंहिंजे, में हा, अरबी में जेको इहो थींदो, जेकॾहिं तव्हां हिनखे पंज पर में कढो, अरबी में बि माना इहा ई निकिरंदी, पर असां जेको तर्जुमो कयूं था न, त उन में इहा माना असां ग़लति कढी था वञूं। जेकॾहिं असां ईअं चऊं, ॾिसो, बेशक मुनाफ़िक युखादिऊन, उहे धोखो ॾियनि था अलाह खे, वहुव खादिउहुम, जी हालांकि साईं, उहे धोखो था, माना सॉरी, वहुव खादिउहुम, उहे धोखो था ॾियनि पंहिंजो पाण खे। ठीकु आहे, बेशक मुनाफ़िक धोखो था ॾियनि अलाह खे, ऐं बल्कि सॉरी 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 थोरो हिकिड़ो मिनट, न न न न जी साईं, बीहो बीहो, हुअ जी साईं, हुअ अलाह केरु आहे, जी हुअ मां केरु सम्झियुमि आहे, साईं, हुअ केरु आहे, जी अल्लाह साईं, अल्लाह ताला हुअ अलाह अलाह, आहे, ऐं खादिउ माना उहो धोखो ॾिए थो, हुम उन्हनि खे। उन्हनि खे, हा, पर असां जेकॾहिं ईअं चवंदासीं न, त तव्हां सम्झो सिंधी जो तर्जुमो इहो हिकिड़ी जेको आहे न, माना अलाह जे लाइ शान ई न आहे अलाह जो। छा मुनाफ़िक जेके धोखो ॾींदा, अलाह पाक उन्हनि खे धोखो ॾींदो? जॾहिं अलाह पाक उन्हनि जी ॻाल्हि करे थो धोखे जी, त अलाह पाक जी ज़ात कंहिंखे धोखो ॾेई सघे थी? न। इन करे जी त हिनखे साईं, सम्झाइण लाइ इहो रखियो वियो आहे त अलाह धोखो नथो ॾिए उन्हनि खे, पर उन्हनि खे पंहिंजे धोखे में ई थो रखे। जी साईं, हा, साईं यानी मतिलबु जो इहो मक़सदु हो त अहिड़ो को लफ़्ज़ इस्तेमालु जेकॾहिं असां कयूं हा, जंहिंमें उहा माना ऑलरेडी अचे, छो त अरबी में त इहो लफ़्ज़ इस्तेमालु थिए थो त उन में उहा माना अची थी वञे, माना यानी धोखो ई आहे न, मुनाफ़िक, माना धोखो ई आहे इहो। छा आहे त जेका ॻाल्हि असां यानी हिते मां ईमान जी मुंहिंजे ख़्याल में ॻाल्हि डेफिनेशन का लास्ट टाइम ॿुधाई आहे, हिन में अॻिते आहे किथे, ईमान में टे ॻाल्हियूं अच्छा अची अच्छा, वेंदियूं आहिनि, ईमान में टे ॻाल्हियूं अची वेंदियूं आहिनि। मोमिन जॾहिं असां चऊं था पिया, इहा तमामु सम्झण जी ॻाल्हि आहे, तमामु सुठो सुवालु आहे, असांखे जी साईं, सम्झणु खपे। उहो इहो आहे त मोमिन माना हिकिड़ी जी साईं, कैफ़ियत आहे। ठीकु आहे, हिकिड़ो काफ़िर हुयो, उन कलमो पढ़े उहो बि मोमिन थी सघे थो पियो। ठीकु, उन खां पोइ उन जी डिग्री, मोमिन जो ईमान जेको आहे न, उहो वधंदड़ घटंदड़ आहे। मोमिन हिकिड़े ई कैफ़ियत में ईमान जे न हूंदो आहे, कॾहिं वधंदो आहे, कॾहिं घटिजी थो वञे, कुझु बि। उन खां पोइ ॻाल्हि थी ईमान जूं टे ॻाल्हियूं आहिनि, जेको जी साईं, ज़ुबान सां इक़रार करे, उन खां अलावा
उनखे जेको आहे हिकिड़ो ज़बान सां इक़रार आहे, कल्ब दिल सां कल्ब सां त मञे उनखे बिल्कुलु, हा ऐं ऐं अमल बिल्कुलु करे। कल्ब सां मञे। ऐं टीं ॻाल्हि इहा, उनजो अमल जेको आहे उन ज़बान ऐं जेको दिलि सां मञियो थी उनजे मुताबिक़ हुजे, इहो ईमान जी आहे। सही सही हाणे मुनाफ़िक़ जो मसइलो इहो हुयो त उहो ज़बान सां हुननि चयो पर कल्ब में ईमान न हुयो, ऐं कल्ब में जॾहिं ईमान न हुयो त हुननि जो अमल जेको आहे उहो बेदिलियो हुयो। सॉरी ठीकु आहे न। ऐं ॿियो छाजो सही माण्हू जे साम्हूं वेठा आहिनि, दिलि में बोज़ आहे, त निमाज़ जो टाइम अची वेंदो त हाणे निमाज़ कंहिंखे दिलि चवंदी पढ़ण जी, उहे बेदिलिया ठीकु हूंदा साईं हुया। इहो ज़िक्र आहे। त चवण जो मक़सदु इहो आहे त हिनखे पंहिंजे पर में चई चवणु, ऐं हिनखे इहो माना ईअं कढणु त हू उहो खेनि रखे थो पंहिंजे धोखे में। ऐं जेकॾहिं असां पंहिंजे कढी था छॾियऊं त उहो खेनि रखे थो धोखे में, त अलाह जो शान आहे इहो? अलाह जो शान न आहे इहो। इन करे माना ई ग़लति थी वेंदी, बल्कि गुनाह जे में अची थो सघे। पर इहो लिखियलु ईअं ई आहे, उहो अरबी में सही आहे। इहो अरबियुनि खे ख़बर ई त इहो छा थो चवे पियो आहे त ठीकु आहे साईं। खाधे जो सही मतिलबु मतिलबु इहो ई आहे। अरबी हा जी जी, अरबी मतिलबु जी साईं अरबी जेका ग्रामर जी बीहे कए उन जे हिसाब सां उहे सम्झी वेंदा अरब त हिन में ओ यकीनन इहा यकीन। ई क़ुर पाक जो आहे न, तव्हां कॾहिं बि इहो न सोचो त जेको हिन जे लफ़्ज़ बजाए हे हुजे हा त अलाह साईं जी आया त सही थी वञे, हा हिन में त ग़लति आई आहे। खादिम जे बजाए ॿियो को लफ़्ज़ लिखियो आहे अलाह जी पाक जी ला, इहो न न त साईं इहो इहो माना कॾहिं सोच में ई न हुजे, छो जो क़ुर जेको आहे उहो बहितरीनु आहे, अलाह जो कलाम आहे न। जी जी साईं ऐं इहो माना न न माना साईं में इहो ई मतिलबु आहे। जी हा माना इहो ठीकु ई ठीकु माना निकिरे थी पई जेका हीअ असां कढी आहे सिंधी में। इनशा अलाह ताला वधीक अलाह खे मालूम। ठीकु साईं। त आयत जो तव्हां मतिलबु इहो ई निकिरी वियो न तव्हां। ठीकु आहे। वला यस्कुरून अल्लाह इला कलीला, ऐं ज़िक्र बि कनि था सवाइ कंहिं थोरी ॻाल्हि जे, न त कनि कोन था। ठीकु। हाणे उन्हनि जी कैफ़ियत थो ॿुधाइनि, अञा क्लियर थींदी ॻाल्हि। अलाह पाक चए थो पियो 243 में त मुज़ब्ज़बीन बैन ज़ालिक, तज़ब्ज़ब जी हालत में आहिनि। असां पाण न हूंदा आहियूं कॾहिं कहिड़ो फ़ैसिलो कजे यार, हाणे क़ुर इख़लास ते वञूं न वञूं, आहे त सवाबु पर ॿिया बि कम बि खोड़नि, इहो तज़ब्ज़ब आहे। वञूं न वञूं, ॿ ॻाल्हियूं मथां सिखूं, अलाह जो कलाम आहे, छॾींसि पियो खोड़ टाइम आहे, इहो तज़ब्ज़ब आहे। हीअ ॻाल्हि कजे, हे न कजे फ़ैसिलो। त अलाह पाक चए थो उहे मुनाफ़िक़ उहे आहिनि, पहिरियों त इहो ॿुधाई त उहे जेको आहे निमाज़ में सुस्ती था कनि या उहो था कनि, ऐं ॿियो पढ़नि था माण्हुनि जे लाइ। ऐं पोइ वरी अॻिते छा थो चए अलाह पाक, तज़ब्ज़ब जी हालत में आहिनि उहे, इन जे माना कहिड़े जे विच में, बैन ज़ालिक, माना ज़ालिक काॾे थो वञे इशारो, ईमान ऐं कुफुर, माना उन्हनि जे विच में ईमान में हुजऊं न हुजऊं, या उन जे विच में परेशान आहिनि। ला इला हाउलाए वला इला हाउलाए, रिपीट थो थिए लफ़्ज़। ला माना हीअं था चवंदा आहियूं सिंधी में, न होॾां जा आहिनि न हेॾां जा आहिनि न होॾां जा आहिनि। ला इला हाउलाए, इला माना ॾांहुं, न हेॾां जा आहिनि भला इला हाउलाए, न होॾां जा आहिनि। हक़ीक़त में हिकिड़ो ॿियो यानी तदबर जी ॻाल्हि आहे त किन तफ़सीरनि में ईअं लिखियो आहे त असां सिंधी में ईअं चवंदा आहियूं, या उर्दू जो हुजे किथे, न इधर का न उधर का जीअं चवंदा आहिनि, न हेॾां जा न होॾां जा। पर हिन में जी अलाह पाक जेकॾहिं हेॾां ऐं होॾां असां वटि सिंधी लफ़्ज़ ॿ डिफरेंट आहिनि, पर हिन में क़ुर पाक लफ़्ज़ लिखियो आहे इला हाउलाए व इला हाउलाए, न हेॾां जा आहिनि न हेॾां जा आहिनि। इन में थोरो तफ़सीर में कुझु तदबर में ॻाल्हि कयल आहे त अलाह पाक उन्हनि जी कैफ़ियत डिफरेंट बयानु कई आहे, त किथे वेझो हुजणु, माना न ईमान जे वेझो आहिनि न मुनाफ़िकी जे वेझो, न जेको आहे कुफर जे वेझो आहिनि। इहे माना अहिड़ा माण्हू हूंदा जेके थी सघे थो कंहिंखे ईमान अची बि वञे। बहरहाल मुनाफ़िक जी ॿ कैटेगरीज़ आहिनि, इहो क़ुर पाक सूरह बक़रा में ॿुधायो आहे मिसाल ॾेई करे। ठीकु आहे। त हिते थी सघे थो अहिड़ा बि हुजनि के तज़ब्ज़ब में हुजनि त मथां थी सघे ईमान जी तरफ़ अची वञनि पर न बि अची वञनि। ऐं पर जेको वमई युद्लाह, ऐं जंहिंखे भुलाए अलाह, फलन तजिद लहू सबीला, त हरगिज़ न तूं ऐं पैगम्बर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मिलंदे उन्हनि लाइ का वाट। पर कोई उन में अहिड़ा बि थी वेंदा जेके कुफर जे वेझो हलिया वेंदा, त पोइ उनखे रस्तो न मिलंदो। हाणे इन में इहा ॻाल्हि आहे त जेकॾहिं अॻे माण्हू इहो बहस कंदा आहिनि खोड़, हाणे हिते तव्हां तर्जुमो कढो सिंधी में, वमई युद्लाह,
ऐं जंहिंखे भुलाए अलाह त हरगिज़ तूं न लहंदे रहे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वाट उन्हनि जे लाइ, त पोइ बाक़ी गुनाह छाजो थियो? जंहिंखे अलाह भुलाए पाण त पोइ बाक़ी हुनजी सज़ा कहिड़ी थी? पोइ मुनाफ़िक जो ॾोह कहिड़ो थियो जॾहिं अलाह हुनखे भुलाए छॾियो? त इंसान जेको बसि आहे भुलाए छॾियईंसि, इहा माना कढंदासीं त मक़सदु ई चेंज थी वेंदो। इहा माना माण्हू बहस पिया कंदा, इहा माना ईअं न आहे। जंहिंखे भुलाए अलाह उनजे पंहिंजे ज़िद जे करे, माना अलाह, इहो असांखे सम्झणु खपे त अलाह पाक असांखे आज़ादी ॾिनी आहे फ़ैसिले करण जी। ऐं जेको असां चवंदा आहियूं न त लिखियो पियो आहे, मुंहिंजे नसीब में लिखियो पियो आहे, लिखियलु हुयो, उहो लिखियो इन करे पियो आहे जो भला मां सुभाणे जेको अमल कंदुसि या कलाक खां पोइ या 2 ॾींहंनि खां पोइ, उहा मूंखे या कंहिं ॿिए खे ख़बर आहे? या असां मूं कोई जेको वेठो आहे उनखे का ख़बर आहे त उन जे लाइ सुभाणे कहिड़ी हालत, बल्कि शाम जो या सुबुह जो कहिड़ी सूरत हाल ठहियलु आहे? अलाह साईं सभिनी ॾे ख़ैरु करे, जनरल ॻाल्हि था कयूं, का ख़बर कोन्हे न, पर किताब में लिखियलु आहे। लिखियलु उहा ईअं न आहे त जेका लिखियलु आहे उहा थींदी, पर अलाह खे ख़बर आहे त कहिड़ो अमल थींदो, कहिड़ियूं हालतूं पैदा थींदियूं, उहो लिखी छॾियो। इहो असां ॾाढो ग़लतफ़हमी आहे असांजी, त मुंहिंजे लाइ लिखियलु आहे त मां ॿिए जुमे जी निमाज़ ते न वेंदुसि, पोइ मां कीअं वेंदुसि? मथे लिखियलु आहे हुन में। इहो असांजो पंहिंजो अमल आहे जेको उते लिखियलु आहे, उहो अलाह खे ख़बर आहे उहो लिखियलु आहे, पर अलाह ॾे ॾोह न ॾियणु खपे त मूंखे गुमराह अलाह कयो। इहो पंहिंजो ज़िद आहे असांजो, असांजी तबियतूं आहिनि जंहिंजे करे माण्हू गुमराही में वञे थो, पोइ अलाह हुनखे छॾे थो ॾे। चवंदा आहिनि असां ॿुधंदा आहियूं जेका त ज़ालिम खे अलाह डिघो रसो ॾींदो आहे। भई कंहिं क़यामत में छा लोहे महफ़ूज़ में लिखियलु हुयो त मां हिनखे डिघो रस्तो ॾींदुसि, भले ई ज़ुल्म कंदो रहे माण्हुनि ते, मां पुछंदोमांसि क़यामत में ईंदो त पोइ पाण हिनखे मोचड़ा लॻंदा। न, ईअं न आहे। माना अलाह पाक अमल पंहिंजो असांजो आहे, इन करे अलाह पाक दुआ घुरणु खपे मीरा मौला, तॾहिं त असां दुआ घुरूं था, रबी असर भला तो असर। ऐं ॿियो अलाह मन फना मां अलम तना, अलाह साईं हुन में असांखे भलाई कर, जेको सोच करे ॾिनो आहे, असांखे इल्मु अता कर। भई जेकॾहिं मुंहिंजे लाइ लिखियलु आहे त हिनखे हेतिरो इल्मु मिलंदो, पोइ मूंखे वठि पकड़ करण जी कोशिशि करणी कहिड़ी ज़रूरत आहे? असां रिज़्क़ लाइ जेको आहे पंहिंजूं रिज़्यूमे मोकिलणु, नौकिरी वठणु, हिते जॉब हुते जॉब करणु, कोशिशूं कंदा आहियूं न, पोइ दीन जे लाइ जेको मुंहिंजे लाइ लिखियलु हूंदो उहो ई मूंखे मिलंदो, कोशिशि करणी आहे न। उमेद इहा ॻाल्हि क्लियर थी वई हर कंहिंखे इनशाला। त हाउ लाइ जेको लफ़्ज़ चयलु आहे उन में इहो आहे त न हेॾे न होॾे आहिनि, ऐं जेकॾहिं अलाह कंहिंखे भुलाए उनजे ज़िद जे करे, उनजी एरोगेंस जे करे, पंहिंजी वॾाई जे करे, तकबुर जे करे, त पोइ हरगिज़ न लहंदे तूं वाट उन्हनि लाइ इनशा ताला। पोइ माना बसि अलाह जी नाराज़गी थी वई त पोइ हुनखे का रस्तो न मिलंदो। हाणे मज़े जी ॻाल्हि तव्हांखे मां ॿुधायां, हीअ मां ज़िक्र कयो पिया मदीना मुसफ़ जो, थी सघे थो तव्हां इन में कंफ्यूज़ थियण जी ॻाल्हि कोन्हे का, पर के लफ़्ज़ अहिड़ा हूंदा आहिनि त हीअ जेको असांजो इंडो पाक मुसफ़ आहे न, इहा नॉलेज जी ॻाल्हि अथव। हिननि असांजे लाइ इहे शयूं सवलियूं करे रखियूं त भई हिनखे हाउ लाहे करे पढ़ो, हिन ते हा ते फतवा बि आहे, मथां इहो नंढिड़ो अलिफ खंजर याने खे चवंदा आहिनि, इहो भणी छॾियऊं त माना ह न पढ़िबो, हिनखे हा एक्सक्यूज़ मी हा पढ़िबो, ही ह ऊ न पढ़िबो, हा पढ़िबो, उहो ई असां पढ़ूं था हा ऊ लाइ। मदीना मुसफ़ वारनि में हक़ीक़त इहा आहे त हुननि उनखे डिफरेंट करे छॾियो आहे। उन्हनि चयो आहे त जंहिं अखर ते ही निशानी ईंदी उहो अखर ई न पढ़िबो, इन करे हुननि हीअ अलिफ खंजरिया हा ते न ॾिनी आहे। हा खां पोइ हिन 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 जाइ में ॾिनी आहे, हिते वाव ते बि न आहे, हा ते बि न आहे, इन जे विच में आहे। इन जो मतिलबु चवण जो इहो त हिननि इहो ॿुधायो आहे त हिन ह खे, जेको हा खे फतह आहे, इनखे हिन अलिफ सां गॾाए हा करे छॾियो, हा। ऐं पोइ हिन में ही ला ई छो आयो आहे, हिनखे मद वॾी आई आहे, हीअ मद जी निशानी आहे। हिनखे घणो वरक़त पढ़ी सघिजे थो पियो, कम अज़ कम 4 पढ़णु खपनि, 5 ताईं ठीकु आहे, पर 4। ही 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 मद आई छो आहे हिन ते?
हिन ते न आई आहे, कलीलन ते न आई, ला हिन ते न आई आहे, हिन ला ते मद न, हाणे हिन ते बि आहे, हिन वांगुरु हिन ते हुजणु खपे, ला आहे, हिन ते छो आई आहे? कंहिंखे आइडिया आहे? उहे हमज़ा जे करे। छा हूंदो आहे त जॾहिं ही अलिफ आहे न, अलिफ ते ऐं वाव ते ऐं या ते हमज़ा अची सघनि था पिया, अखर डिघो थी सघे थो पियो, हरकत, ऐं हुन ते उहा मद ईंदी आहे। केतिरी हरकत डिघी थी सघे थी पई, उहा डिपेंड करे थो पियो त हिन जेको आहे अलफ अखर खां पोइ कहिड़ो अखर आयल आहे। छाकाणि जो हिते छा आहे, हीउ लफ़्ज़ छा आहे, हा उ ला आहे न, अलिफ आहे, अलिफ खां पोइ हमज़ा आहे, त जॾहिं अलिफ खां पोइ हमज़ा ईंदो आहे त इहो मदे वाजिब थींदो, के 4 हरकतूं छिकी सघिजे थो पियो। ठीकु थियो? अॻिते हलूं था पिया इंशा अल्लाह ताला। त ही इंडो पाक वारी जेका मां ॻाल्हि कई, त हुन में जीअं तव्हां ॾिसंदो न त हीउ लिखियो पियो आहे, सूरह रहमान खोले ॾिसो, अर रहमान, ही मीम खे असां छा पढ़ंदा आहियूं, मा, छो जो हिन ते असां ॾिसंदा त अलिफ लिखियलु आहे पियो, असां चवंदा आहियूं अर रहमान, अर रहमान पढ़ंदा न, सही आहे, बिल्कुलु ठीकु आहे असांजे हिसाब सां। जॾहिं तव्हां मुसफ़ मदीना में वेंदव, उन में तव्हां मीम जे मथां हीअ हरकत न ॾिसंदव, छो जो जेकॾहिं मदीना मुसफ़ वारा चवनि था पिया त इहा हरकत असां अलिफ वारी हिन जे मथां ॾिनीसीं, त माना असांखे इहो अखर पढ़णो ई न आहे। इन करे असां जंहिं मुसफ़ इंडियन इंडो पाक मुसफ़ पढ़ूं था पिया, उन ते हलणु खपे। ठीकु आहे, जीअं लिखियलु आहे अर रहमान, असांखे हिनखे वधाए पढ़ूं पिया, पर इहा नॉलेज आहे न, असां क़ुर सिखूं था पिया। मदीना मुसफ़ मदीना मुनव्वरा बि त वेंदा आहियूं न, उते क़ुर न पिया हूंदा त असां मुंझी पवंदा आहियूं, त हाणे हिनखे कीअं पढ़ा, अर रहमीन में त का आहे ई कोन, पर छो न असां सिखूं, अर रहमान पढ़िबो हिनखे, ही मीम खे अलिफ ॾींदो, छो जो हिनखे अॻियां अलिफ आहे, हिनखे पढ़ंदासीं अर रहमान। हाणे इहो हिकिड़ो ॿियो लफ़्ज़ु आहे, तव्हां ॾिसंदव त असां वटि इंडो पाक में लिखियलु हूंदो, सल स्व खे फतह मथां अलिफ आहे, माना असांखे इहा ख़बर पई त हिनखे असां सल सल न आहे पढ़णो, इनखे असांखे छा करे पढ़ंदासीं, सल साल, सही आहे न। हाणे मदीना मुसफ़ में वेंदासीं त उन में पढ़िबो सल साल ई, माना पढ़ण में का ग़लती न आहे, लिखण में फ़र्क़ु आहे। कहिड़ो फ़र्क़ु आहे, हिते थींदो सल स, अलिफ जेको ईंदो स्वाद खां पोइ ईंदो, सल साल या सल सालिन। अहिड़ी नमूने सां हिकिड़ो ॿियो लफ़्ज़ पढ़ंदा आहियूं, फ़ाकियतुन। हाणे फ़ाकियतुन लफ़्ज़ असां इंडो पाक मुसफ़ में पढ़ंदासीं बेफ़ाकियतुन, मदीना मुसफ़ में पढ़ंदासीं बेफ़ाकियतुन। फ़ाकियतुन किथे आयल आहे, सूरह रहमान में, फ़िया फ़ाकियतुन, या न व नख़ुज़ातुल अकमाम। ऐं तव्हां ॾिसंदव त हिन में फ़ाकियतुन लिखियलु कीअं हूंदो, फ़ा खे असां डिघो था कयूं न, त हिन फ़ा ते फतह, हिन जे मथां अलिफ नंढो हणी छॾियो आहे, फ़ाकिहतुन। ठीकु, जॾहिं त मदीना मुसफ़ छा कंदो, त न फ़ा जे मथां हरकत इहा न ईंदी, इन जे मथां हीउ जेको अलिफ आहे इहो न ईंदो, इन जे मथां फतह आहे, इहे फतह ई रहण ॾियो, ॿ निशानियूं न ईंदियूं। हीउ जेको अलिफ आहे वधाइण वारो, इनखे थोरो अॻिते करे लिखो, फ़ाकिहतुन। ठीकु, ॻाल्हि सम्झ में आई? इंशा अल्लाह ताला इहा हूंदी। अहिड़े नमूने सां हाणे तव्हां ॾिसो त हिते लिखियो पिया फिल हयाति दुनिया। हा, असां हक़ीक़त में छा आहे, तव्हां ॾिसंदव त हिते वाव जे मथां ही अलिफ ॾेखारियल आहे, माना हिनखे असां चयो त फ़िलहाल, हालांकि हिन जो जेकॾहिं असांखे हीउ लिखणु खपे त उन तरीक़े सां इंडो पाक में त हीअ जेका फतह आहे इहा त हिन जे या जे मथां हुजणु खपे। इन करे मदीना मुसफ़ वारनि छा कयो आहे, फिल हया, या खे वधाइणो आहे न, अलिफ या खे ॾियणो आहे न, त या खां पोइ ॾेई छॾियऊं। ऐं जॾहिं त ही वाव आहे, ही नाहे पढ़णो, इन में हालांकि हिते असां फिल हय वाह न पढ़ंदा आहियूं, हया ई पढ़ंदा आहियूं, पर हिन में हिकिड़ो वॾो हिननि इशू कयो आहे, इहो सही न आहे। छाकाणि जो हिननि जे उसूल जे हिसाब सां तव्हां ॾिसजो वरी बि, जेकॾहिं मां ग़लति हुजां, थी सघे थो ग़लति लिखियलु हुजे, अलिफ या जे मथां हुजे त पोइ त सही आहे हिननि जे हिसाब सां, इहो वरी बि चेक कंदुसि मां। पर तव्हां ॾिसो साॻे नमूने सां हाणे छा आयो आहे, उलाइक लिखियलु कीअं पिया उ, हालांकि पढ़णु असां छा पढ़ंदा आहियूं, उलाइक,
हालांकि इंडो पाक जे मुसहफ़ जे हिसाब सां बि इनखे पढ़णु कीअं खपे, उ ला एक। छो उ पढ़णु खपे? छोजो वाव ते हिन जज़्म त ॾिनी कोन्हे, त हिनजी पढ़ाई कीअं थियणु खपे? उ ला एक। माना इंडो पाक में बि इहा ॻाल्हि हुननि इहा कई आहे त जंहिं अखर ते हुननि का निशानी न ॾिनी आहे उहो न पढ़णो आहे। सुकून जी निशानी हुननि ॾेई छॾी आहे, जेके सुकून में शामिलु करिणो आहे। त हाणे फ़ी आहे न, हाणे फ़ी ही आहे त ही अखर, ही कसरा कंहिंजे हेठो आहे? फा जे हेठो आहे या जे हेठो आहे? हीअ कसरा आहे इहा कंहिंजे हेठो आहे? फा जे। फा जे हेठि आहे। ऐं या ते कहिड़ी निशानी आहे? ही हिकु सुकून आहे, त असां करे फ़ी करे पढ़ंदा आहियूं। हाणे ॻाल्हि इहा आहे त हिननि वरी ऐं मुंहिंजे ख़्याल में इंडो मुसहफ़ में फ़ी ते जज़्म आहे छा, इहा ॾिसणु खपे। छोजो जंहिं अखर ते उन्हनि का निशानी न ॾिनी आहे उहा न पढ़णु खपे, ख़ासि तौर ते हीअ। त हिनखे पढ़िबो कीअं? उ ला इक। ऐं हुननि हिनखे वाव ते ही ज़ीरो ॾेई छॾियो आहे, जेको आहे न राउंड, माना इनखे न आहे पढ़णो। इनखे असां ॾींदासीं त इहो दाइरो आहे, हिनखे चवंदा आहिनि दायरा ख़ाली आहे। दाइरे जो ॿ टे ॿियूं बि आहिनि। साईं ज़ुल्फ़िकार साहिबु हिकिड़ो दफ़ो शेयर कयो असां साल अॻे, जेको आहे त अल्फ़ जा क़िस्म, माशाल्लाह उहो वरी ॾिसंदासीं। हाणे हिते जना ॾिसंदो इंडो पाक में कीअं लिखियलु आहे, असलावातिल वसलातिल वुस्ता। ॾिसो आहे सही लिखियलु आहे न हिते, त वाव ते हिननि हरकत कोन ॾिनी आहे, त असां हिनखे कीअं पढ़ंदासीं? सलातिल वुस्ता, असलवात। वाव जे हिननि मथां हरकत ॾिनी आहे, त असां कीअं पढ़ंदासीं? असलवात। जॾहिं त मदीना मुसहफ़ वारा हिनखे मथां हरकत न ॾींदा, छो जो मां त पोइ इहो पढ़णो ई न आहे। इन करे हिननि छा लिखियो आहे? वसल व अलिफ अॻियां अची वेंदो, वसल वात, हिनजे मथां न आयो आहे। ऐं वसलातिल वुस्ता तक़रीबन ईअं ई लिखियलु आहे जीअं हिते लिखियलु आहे। ॾिसो, वसलातिल वुस्ता माना वाव न आहे पढ़णो। ठीकु, ॻाल्हि सही आहे। ऐं लाम खां अॻियां अलिफ आहे। ॾिसो हिते लाम ते मथां न आहे, लाम खां अॻियां अलिफ आहे, वसलातिल वुस्ता। ठीकु, हाणे हलूं था पिया पंहिंजी आयत ते, टाइम थी थो वञे असां 44, बाक़ी 3 आयतूं आहिनि, पर इहो बि तमामु ज़रूरी हो सखर सम्झणु। अच्छा, ॿी ॻाल्हि इहा आहे त अॼु असां जेकॾहिं थोरो इहो सिखियोसीं पियो त भला इहो असां सॼो मदीना मुसहफ़ जी सभु ॻाल्हियूं सम्झी वियासीं? न, पर अॼु थोरी ॻाल्हि सम्झ में आई आहे, वरी अॻिते थोरी ॿियूं ईंदियूं इनशा अल्लाह ताला, आहिस्ते आहिस्ते करे। अल्लाह पाक जी आयत फरमाए थी पई हिते 144 नंबर, या अय्युहल्लज़ीन आमनू। हाणे कंहिंजी ॻाल्हि आहे? मोमिननि जी। ए उहे जिन आंदो ईमान, ईमान लफ़्ज़ खुटल आहे हिते, ईमान। ला तत्तखिज़ू, न तव्हां वठो, अख़ज़ या ख़ुज़, अख़ज़ माना वठणु, अल काफ़िरीन, काफ़िरनि खे। छा हाणे खे किथे आहे? खे हिन में किथे ॿुधायो? खे कोन्हे का, पर असांखे हिनखे पाण तर्जुमो करिणो पवंदो आहे, हर ॿोली जो पंहिंजो तरीक़ो हूंदो आहे। खे कोन्हे, पर असांखे पढ़णो पवंदो काफ़िरनि खे। वठो, भई वठो छा खे? कंहिं शइ खे वठिबो न। अलाह पाक हिते अरबी में सिर्फ़ु इहो थींदो, ला तत्तखिज़ू माना जो मतिलबु आहे कंहिं शइ खे वठणु। कंहिंखे वठो, हिते हुननि चयो अल काफ़िरीन, आहे त ॿुधाए थी पई माना काफ़िरनि खे। असांखे लिखिणो थो पए तत्तखिज़ में जेको अख़ज़ अचे थो पियो, अख़ज़ में खे ऑलरेडी आहे। वठो तव्हां, तव्हां माना न तव्हां वठो, तव्हां हितो किथां ज़ाहिर थो थिए? न मां तव्हां हितां किथां ज़ाहिर थो थिए? ही तर्जुमो आहे ला माना न, ऐं त मां, त मां, पर त माना तूं, तत्तखिज़ू, त माना तूं, हे तव्हां कीअं थियो? साईं त वाव मां। वाव मां, तत्तखिज़ू न आहे, तत्तखिज़ू आहे। माशाअल्लाह, बहितरीन साईं, जी। ज़बरदस्त। अल काफ़िरीन, काफ़िरनि खे। ही इस्म आहे या न आहे इस्म? अल काफ़िरीन, اسم الله ال अल आयो माना इस्म थी वियो, बहितरीन, इस्म, इस्म आहे। ऐं ही जमा आहे, छो जो काफ़िरीन जो सिंगल छा थींदो? सिंगुलर, मुफ़रद, كافر كافر काफ़िर।
काफ़िर ऐं काफ़िर जा जमा ॿ थी सघनि था पिया, काफ़िरून काफ़िरून ऐं काफ़िरीन। काफ़िरून ऐं काफ़िरीन। काफ़िरून मरफ़ू आहे, काफ़िरीन मनसूब ऐं मजरूर थींदा आहिनि। इहो असां अॻिते सम्झंदासीं इनशा अल्लाह ताला। ठीकु थियो। अच्छा, काफ़िरनि खे दोस्त करे न वठो, न तव्हां वठो दोस्त करे। अलाह पाक क्लियर चई छॾियो, मिन दुनिल मुमिनीन, सवाइ मुमिननि जे। अच्छा, अतुरीदून, छा तव्हां चाहियो था, इहो अलाह पाक कंहिंखे थो चए? अतुरीदून, छा तव्हां चाहियो था, अलाह कंहिंखे थो चए इहो? मोमिननि खे। मोमिननि खे। छो जो मुखातिब केरु आहिनि? मोमिनीन आहिनि। या इहो लज़ीन आमनू, उन्हनि खे पहिरियों छा थो चए? ला तत्तखिज़ू, इहा ला कहिड़ी थी अलाए? लाई ला जा नहीं। ला नाहिया। ला नाहिया। ऐं ला नाहिया छा कंदी आहे? सही नहीं कंदी आहे। नहीं माना सिंधी में छा चऊं? ऑर्डर 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 कंदी आहे, ऑर्डर कंदी आहे, न करजो, न कयो। ला तत्तखिज़ू, न तव्हां वठो काफ़िरनि खे दोस्त। दोस्त या दोस्त करे भई सिंधी में चइबा आहिनि। मिन दुनिल मोमिनीअ, सवाइ मोमिननि जे। अतुरीदून, हाणे जुमिले जो ऐं क़ुर पाक जूं आयतूं मां चवंदा हीउ जुमिलो, पर इहो जुमिलो असां चई सघूं था कि हिन में कंहिं बेदबी थी वेंदी। मां चवां हीउ जुमिलो थो चए, छा तव्हां चाहियो था, हीउ त ठाहियो तव्हां पाण ते, अलाह लाइ हुजत पधरी, इहो जुमिलो आहे। इहो मां जुमिलो जेकॾहिं सिंधी क़ुर पाक जी आयत खे जुमिलो चयो त इहो गुनाह त कोन थी वेंदो? गुनाह न आहे, छो गुनाह थींदो? आयत आहे न, आयत जुमिलो या जुमिला जी ठहियल न, क़ुर पाक में जुमिलनि जो ठहियल आहे न। इहा ई ॻाल्हि आहे, बिल्कुलु सही था चओ तव्हां। अरबीअ में आयत चइबो, ठीकु आहे, पर असांजी ज़बान जुमिलो चइबो, जुमिलो जुमिलो पंहिंजो थींदो ठहियल आहे। साईं, हू अरबी में बि चवंदा आहिनि जुमिलो आहे बिस्मिल्लाह। हा ऐं सही आहे, पर इहो सही आहे, बिल्कुलु सही, जुमिलो ई आहे। बिल्कुलु सही आहे, पर मां चवां थो त थी सघे थो को इहो सम्झो अलाह अकबर आयत जेके जुमिलो चई को गुनाह कोन्हे को, ही सभु जुमिला आहिनि। अलाह पाक ॻाल्हाए थो कंहिंसां, चवे थो, हुकुम थो ॾिए, न कर थो करे, त जुमिलो आहे न। त हिन में को गुनाह कोन्हे को। छा तव्हां चाहियो था, वरी हिते तव्हां आयो आहे, छो जो ता आयो आहे ऐं वाह आयो आहे। छा तव्हां चाहियो था त ठाहियो पाण ते तव्हां अलाह लाइ हुजत पधरी, जो तव्हां जेकॾहिं तव्हां काफ़िरनि सां गॾिजी था वञो, उन्हनि खे दोस्ता करे वठो, उन्हनि खां मदद था वठो, उन्हनि खे पंहिंजा राज़ था ॿुधायो मुमिनीन जे बजाए, त माना तव्हां अलाह ते पंहिंजी डायरेक्ट छा चाहियो था त हुजत क़ाइमु थी वञे, पोइ तव्हां ॿोड़ा थी वञो। माना पोइ अलाह पाक जो जेका जेका नाराज़गी थिए, इहा माना हुजत ठही वई न, त तव्हां मोमिननि जे बजाए तव्हां काफ़िरनि खे दोस्ता करे वठो। हाणे इन में काफ़ी माण्हू वरी ॿिया, अॼु मां हिकिड़ो वीडियो आई आहे, चए साईं खामदी साहिबु चयो त उहो उन ज़माने जा वधि में वधि हुया काफ़िरीन या यहूदी वग़ैरह, हाणे कोई मसइलो कोन्हे को। बहरहाल हाणे इहो जेको जीअं तफ़सीर करे, पर बहरहाल उन ते नथा वञूं। पर इहो उन वक़्त जो करे के ॻाल्हियूं उन वक़्त जूं आहिनि, के अञा बि का अप्लाए कनि थियूं पयूं। आहे त 145 हलूं था पिया त दोज़ख जे सभ खां हेठे तरे में वेंदा। हीअ तमामु हिकिड़ी अहम ॻाल्हि आहे, हिन में उनखे नोट कबो। कहिड़ी? मुंहिंजे ख़्याल में 45 सां गॾु 46 ईंदी त पोइ इहा ॻाल्हि मुकमिल थींदी। ख़ैर ॾिसूं था पिया कहिड़ी 45 जी अचे थी पई, इनल मुनाफ़िकीन, वरी अलाह पाक जो बेशक। हाणे बेशक जे बजाए अल मुनाफ़िकीन, जेके मुनाफ़िक हूंदा, फी दरकी असफल असफल मिनन नार, ईअं बि थी सघे पियो, इन जे बजाए बि जुमिलो ठही वञे हा। जी साईं, शाह साहब। जी साईं, हासिल शाह साहब, तव्हां साईं सवाल आहे कोई? जी साईं, खामदी साहिब लाइ तव्हां चयो त उहो चए थो त काफ़िर पहिरियां हुया ऐं हाणे को मसइलो न आहे, चए थो हुन सां त ईअं दोस्ती थो चए। सदाई लाइ न आहे, उहो ईअं थो चवे पियो। पर उन हिकिड़ो ॿई आयत जो हवालो ॾिनो आहे, मां उहो ॾिठी न आहे अञा, ॾिसूं था त हुन में का ॿी शइ आहे न आहे, उहा मां अञा ॿुधंदुसि। पर चवण जो मक़सदु इहो आहे त क़ुर पाक जी आयत के ज़रूरी न आहे त सिर्फ़ु उन वक़्त लाइ हुजे, अॼु लाइ जी बि बिल्कुलु आहिनि। सही। हा, बाक़ी हाणे इहे जी घणियूं ॻाल्हियूं नथा कयूं, कंहिंजी हर को वॾो आलिम आहे उहो बि, पर उन्हनि जा छा आहे त हिकिड़ो हिन में वञी कोन था अचूं, पर आयत हिकु मुकमल था कयूं। इहे पोइ जी ॻाल्हियुनि को कीअं थो तर्जुमा करे, घणा ई थियल आहिनि। परवेज़ी जो तर्जुमो जेको आहे उहो सफ़ो कुफर में आहे, जी सफ़ा साईं। बाक़ाइदे कुफर में हलिया वेंदा। ऐं इन्हनि जा के जेके इन्हनि जूं पंहिंजूं सोचूं आहिनि न, उहे हक़ीक़त सां मिलनि कोन थियूं पयूं। बहरहाल इहो ज़हन में रखणु खपे। पर वॾो आलिम आहे, ॻाल्हियूं सुठियूं तमामु घणियूं कयूं अथसि, पर भला आलम असांजे इल्मु घटि आहे त न ॻाल्हाईंदासीं फ़िलहाल। हाणे अचूं था पिया आयत पंहिंजी ते, त इन मुनाफ़िकीन जेका क़ुर पाक जी आयत आहे, बेशक मुनाफ़िक हाणे हूंदा किथे आहे? फी, इहो कोन फी अदर का न फिदर के,
माना ए में, हाणे हिन जो तर्जुमो थींदो में, पर दरकिल साफ़ दरकिल असफल, माना सभ खां हेठे तबिके में। हाणे असां जेकॾहिं हूंदा कढी छॾियऊं त छा थींदो? बेशक मुनाफ़िक़ सभिनी खां हेठे तबिके में, जुमिलो ई न ठहंदो। इन करे जॾहिं बि हिते आयत मुकमिल आहे, बेशक मुनाफ़िक़ माना छा? बेशक मुनाफ़िक़ हूंदा या आहिनि, ईअं बि थी सघिजे थो पियो। फिदरकिल असफल, ठीकु आहे, पर इन जेका आहे न इहो शर्त आहे, माना न इन शर्त न आहे, हीअ तहक़ीक़ आहे, सॉरी, पर हीउ जेको जुमिलो ॿुधाए थो पियो त हूंदा माना मुस्तक़बिल आया, ठीकु आहे। इनल मुनाफ़िकीन फिदरकिल असफले, हूंदा सभिनी खां हेठे तबिके में, कंहिंजे? मिनन नार। हाणे बाहि मिन माना खां थींदो आहे, पर इहो ईंदो आहे जे बि थी सघे थो, सिंधी में तर्जुमो थींदो जे, मिन नार। बाहि जे माना जहन्नम जे सभ खां हेठे तरे में हूंदा, तबिके में। वलन तजिद लहुम नसीरा, ई जेकी न की आयत हीअ मुकमिल थी वञे, मां काफ़ी हिते सां काफ़ी डिस्कस कयो आहे, त उन खां पोइ वरी हिकिड़ो ॿियो जुमिलो कॾहिं कॾहिं हिन में कनेक्ट थी वेंदो आहे, व माना ऐं। हाणे हीउ ॿियो जुमिलो अची वियो, ठीकु आहे, अलाए कहिड़े क़िस्म जी माना ॾेई थो छॾे, कीअं भई हीअ छा घटि ॻाल्हि ई छा? ऐं हरगिज़ तूं, वलन माना लन माना हरगिज़ न, ऐं हरगिज़ न तूं लहंदे तजिद, ही तव्हां हिन में छो न आहे लफ़्ज़ तव्हां, तूं छो आहे? छो हिन में वाव कोन्हे को, ॾिसो था, तजिदू न आहे, तजिद माना तूं, तूं माना केरु थींदो? ए नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, वलन तजिद लहुम, उन्हनि लाइ नसीरा, कोई मददगार। ही कोई मददगार छो था चऊं? मददगार कोई, हिते छड़ो मददगार छो था चऊं? ही जॾहिं नकिरा ईंदो आहे न, नकिरा, ही अल मुनाफ़िकीन, ही मार्फ आहे। नकिरा जॾहिं ईंदो आहे, नसीरा, इन्हनि में हूंदो आहे कोई बि, हिकिड़ो आहे, माना ही द न आहे, हाणे तूं हरगिज़ न तूं लहंदे उन्हनि लाइ, यू विल नॉट फाइंड ए हेल्पर, या अ हेल्पर चऊं, अ हेल्पर माना कोई बि हेल्पर, ठीकु आहे। हिन में त अदर्क चइबो आहे, डेप्थ्स, दर्क, हिन जो लफ़्ज़ छा थींदो आहे? जमा इदराक। ऐं ॿियो को लफ़्ज़ आहे असफल, असफल, इहा जेको आहे इहो किथां निकितल आहे? जेकॾहिं असफल बि चई सघूं पिया, पर हिन में लिखियलु आहे अल असफल। हाणे असफल हुजे हा त जमा छा थिया? असफलीन। अल असफल आहे त हिन जो जमा छा थींदो? असफलीन या अल असफलीन? असफल हूंदो त जमा थींदो ऐं असफलीन, अल असफलीन। अल असफलीन, छो जो हिते दा त हिते बि दा ईंदो जमा में। ॿियो जेको वेंदो जहन्नम में, हा, उहो केरु हूंदो? उहो माना जे अमल थींदो हुजे त उहो वियो, उहो थींदो साफ़िलुन। ही साफ़िलुन माना जेको जहन्नम में वञे, त हुनजो जमा छा थींदो? साफ़िलीन। ही असफल साफ़िलीन कहिड़ी आयत में आयल आहे? और वती निवज़ैतुन, मुंहिंजे ख़्याल में न हुन में आहे घणे क़दुरु, हा। अच्छा, ॿियो फिदर के, हिन खे गॾे करे असां छा चवंदासीं? फी माना छा आहे? हर्फ़ कहिड़ो आहे इहो? हर्फ़ आहे या इस्म आहे? फी, फी खे छा चवंदा आहियूं? हे हर्फ़ आहे, ऐं हर्फ़ कहिड़ो आहे? उहे लिखी पियो, ही कहिड़ो हर्फ़ आहे? हर्फ़ हर्फ़ जार आहे, हर्फ़ जरनि। ऐं उनजो कमु छा हूंदो आहे त उनखां पोइ जेको इस्म अचे हुनखे छा कंदो आहे? ही मजरूर कंदो आहे हुनखे, तॾहिं त फिदर के, त ही फिदर के थींदो छा? जारुन व मजरूर। मिनन नार, मिन छा आहे? मिन हर्फ़ आहे या इस्म आहे? हर्फ। हर्फ़, ॾिसो न, रंग ई ॿुधाए थो पियो, असां हिन रंग में हर्फ़ खे लिखंदा आहियूं तक़रीबन। ऐं ही कहिड़ो हर्फ़ आहे? हर्फ़ जारिन, हर्फ़ जर चवंदा आहियूं न असां, सिंधी में बि चवंदा आहियूं हर्फ़ जर। हिन जो कमु छा आहे? उन खां पोइ जेको इस्म अचे हुनखे छा करे? मजरूर। गॾाए। मजरूर करे। त ही मजरूर आहे, त ही मिनन नार छा थींदो? जारुन में मजरूर, ठीकु। फिदर्क बि जारुन में मजरूर आहे, मिनन नार बि जारुन में मजरूर, ठीकु। हाणे वतीन वज़त आयो आहे न हिन में सूर अतीन में,
लक़द ख़लक़नल इंसान फ़ी अहसनि तक़वीम, असां त हुनखे तमामु बहितरीनु ठाहियो आहे। तुम रददनाहु, पोइ हू पाण मोटियो असफल साफ़िलीन, असफल थी करे साफ़िलीन में। अल्लाहु अकबर। जी आशिफ़ साहब, बसि हे आख़िरी आयत आहे, इहो आहे 147 था चयोसि न असां। हिकिड़ो सेकंड पूरो कयूं त पोइ ॻाल्हायूं था। इल्ल लज़ीन ताबू, पर उहे माण्हू जिन तौबा कई, असलहू, ऐं पाण सुधारियो। ॾिसो न, वाव अची वियो आहे, सभु जमा वन। वअतसमू बिल्लाहि, ऐं मज़बूत वरिताऊं अलाह खे। हाणे तव्हां हिन में अरबी में तर्जुमो ॾिसंदव, सिंधी में कंदव त ईअं थींदो, इल्ल लज़ीन ताबू, उहे माण्हू जिन तौबा कई, वअतसिमू, ऐं जिन मज़बूत वरितो, बिल्लाहि, अलाह खे। अलाह खे मज़बूत अची सघे थो पियो फिज़िकली न, मतिलबु हिन जो छा थींदो, ब्रैकेट में जो मुफ़सरनि चयो आहे, अलाह जे दीन खे। अलाह जे दीन में छा थो थी वञे, अलाह, अलाह जो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, ऐं अलाह जो किताब। अलाह जे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जेके हुक्म कया उहा फर्माबरदारी करणी आहे, इहो दीन आहे। उनखे मज़बूत वठणु, अलाह खे न। हाणे बिलाए थींदो अलाह सां या अलाह खे, इहो तर्जुमो करे सघूं था असां न। इन करे ब्रैकेट में कॾहिं कॾहिं लाज़मी हूंदियूं आहिनि त शयूं रखजनि त माण्हू खे ख़बर पवे। ठीकु आहे। अच्छा, उन खां पोइ वअख़लसू, ऐं ख़ालिस कयो, ऐं ख़ालिस कयो दीन पंहिंजे खे, दीन पंहिंजे खे ख़ालिस कयो कंहिंजे लाइ, लिल्लाहि, अलाह लाइ। लिल्लाहि छा थींदो हिते, ले छा आहे, ॿ लफ़्ज़ आहिनि, ले ऐं ॿियो अलाह। अल्लाह। त ही लिल्लाहि छा थींदो, हर्फ़ आहे, ले हर्फ़ आहे, त ही सॼो लिल्लाहि छा थींदो, जारुन मजरूर लिल्लाहि, छो जो ही हर्फ़ जर में हिन आयल आहे। हिते छा था पढ़ंदासीं, हिनखे कीअं पढ़िबो, फ़उलाइक या फ़उलाइक, वाव न पढ़िबो, ठीकु। पोइ फ़उलाइक मअल मोमिनीन, पोइ उहे थी वेंदा मोमिननि सां गॾु, मअल मोमिनीन, जिन पाण खे, जिन तौबा कई ऐं पाण खे सुधारियो, मुनाफ़िक़ न रहिया। वातसमू बिल्लाहि, अलाह जे दीन खे मज़बूत वरितो ऐं ख़ालिस कयो दीन खे अलाह जे लाइ फ़क़ति। उलाइक मअल मोमिनीन, पोइ उहे थींदा मोमिननि सां गॾु। पोइ जे मोमिननि सां गॾु थींदा, हुनखे कहिड़ो फ़ाइदो थींदो, वरी ही जुमिलो ॾिसो अलाह पाक जो, आयत माना जुमिलो, ऐं पाठ हले थो पियो अञा। वसौफ़ युअतीहि, ऐं सिघो ई ॾींदो, युती, ॾींदो या ॾींदा, युती ॾींदो थींदो या ॾींदा थींदा, ॾींदो, छो जो केरु ॾींदो, अलाह। अलाह ॾींदा थी नथो सघे, इन करे ॾिसो वाव कोन्हे हिन में, अलाह सिघो ई ॾींदो उन्हनि खे, अलाह अल मोमिन, कंहिंखे, अल मोमिननि खे, अजरन अज़ीमा, अजर वॾो। सुधारो थी वेंदो त अजर वॾो ई थींदो न। ऐं हीअ आख़िरी आहे त असां पढ़ूं था पिया, थोरो टाइम लॻी वियो, 2-3 मिंट माफ़ी। मा यफ़अलुल्लाहु बिअज़ाबिकुम, हाणे क्वेश्चन आहे, मां माना असांजो छा आयो, जेको। हिते मां जो मतिलबु छा आहे, छा, तव्हां ॾिसो था, ही छा आहे, माना ही सुवाल आहे, अलाह पाक सुवाल थो करे। पर सुवाल कहिड़ो थो करे, मां कहिड़ो सुवाल हूंदो आहे, जेकॾहिं हल हुजे हा त हुनजो जवाबु खपे नअम या ला, हा या न। हिन में मां जेको सुवाल आहे इहो आहे यफ़अल, छा कंदो अलाह, माना इहा पुछे नथो, अलाह ईअं सुवाल थो करे ऐं उन में जवाब जी तवक़ो कोन्हे का। मा यफ़अलुल्लाह, छा कंदो अलाह, यानी कहिड़ी ज़रूरत पई आहे अलाह खे जो बे अज़ाबिकुम, जो तव्हांखे अज़ाब करे, जेकॾहिं इन शकरतुम, अलाह पाक पाण ई ॻाल्हि खे मुकमिल थो करे, इन शकरतुम आमनतुम, आमन पोइ आयो आहे, शुकुर पहिरियों आयो आहे। जेकॾहिं तव्हां शुकुर कंदव, माना संदसि नेमतूं मञे, व आमनतुम, ऐं ईमान आणींदव, कान अलाह शाकिर अलीम आहे, ऐं आहे अलाह करदो ॼाणंदड़। हिन में कहिड़ो सुवाल अलाह पुछियो आहे, को सुवाल कयो अथई न, पर मां पोइ बि सुवाल लाया। माना असां चवंदा आहियूं, अदा मां तोसां छा मदद न कई आहे, तव्हांजो मूंसां शिकायत था कयो त मां तव्हांखां सुवाल कयो, तव्हां मदद न कई, छा मां तव्हांजी मदद न कई आहे, माना इहो कंफर्म करणु आहे त मां मदद कई आहे, न के सुवाल आहे त सही, छा भला मां तव्हांजी मदद कई आहे, न ईअं न आहे। इहो अलहमदुलिल्लाह इनशाअल्लाह ताला सम्झ में अची वई हूंदी। असां हिते पंहिंजो सेशन पूरो था कयूं, नेक्स्ट हलंदासीं इनशाअल्लाह ताला 6 नंबर सिपारे ते, जेको रुकू 21 हूंदो,
इन करे रुकू 21 अञा जारी आहे। शुरू न चइबो आहे 20 खे, हादी चइबो 1 खे, 1 ऐं 20 छा थींदा 21 रुकू, पर अञा उहो जारी आहे, अञा आयतूं पूरियूं न थियूं आहिनि। ही बहितरीनु जेको आहे हिकिड़ो तव्हांखे ॾिसणु ॾेखारियां थो त आयतूं 1 खां 176 ताईं सूरत निसा जूं, 1 खां 23 जॾहिं पूरियूं थियूं त 3 नंबर रुकू पूरो थिए पियो। पर 3 रुकू जॾहिं हुजो त सीपारो असांजो कहिड़ो राबियो, माना लन तनालू रुकूअ में इहा सूरत निसा शुरू थी, पर जॾहिं 3 रुकू हुनजो आयो त लन तनालू मां इहा हली वई वल मोसनात में। पोइ असां इहो 5 नंबर सिपारो शुरू कयो, जुज़ कहिड़ो अल ख़ामिस, सिपारो 5। आयतूं कहिड़ी हलियूं 24 खां शुरू कयोसीं, 147 ते असां पूरी कई आहे वल मोसनात, पर रुकू अञा हले थो पियो। हे ॾिसो ही रुकू वरी अञा अॻिते हलंदो ओ हिन में ला युहिब्बुल्लाह में अची हिते रुकू पूरो थींदो कहिड़ो 21। पोइ आयतूं कहिड़ियूं हूंदियूं हाणे इनशा ताला 148 खां, ऐं जॾहिं असां 176 ते पूरो कंदासीं त अलाह सही कंदो इनशा ताला असां 74 रुकू पूरा करे चुका हूंदासीं सूरत निसा जा, ऐं आयतूं 176 इनशा अज़ीज़। अलाह से असांखे शाल जेको आहे असांखे क़ुर पाक ते सिखण सम्झण ते अमल करण जी तौफ़ीक़ नसीब फरमाए। ऐं हिन में हिकिड़ी ज़बरदस्त ॻाल्हि हिकिड़ी ॿी आहे, स्लाइड शेयर थींदी जेको आहे त इक्तमल अल जुज़ मुकमिल थियो, इक्तमल माना छा मुकमिल थियो, कमाल थी वियो, मुकमिल थी वियो। अल ख़ामिस 5 हुना, हुना माना हिते, हिते हिन आयत ते 5 जुज़ मुकमिल थियो। जॾहिं 148 आयत ईंदी त उतां असां छा शुरू कंदासीं व यबदा, हा त शुरू थिए थो, हिते छा थींदो शुरू थिए थो, छा थो शुरू थिए अल जुज़, जुज़ माना सिपारो कहिड़ो अल सितत 6 हुना माना हितां, हिते मुकमिल थियो 5 जुज़ ऐं शुरू थींदो हिन आयत खां जुज़ जेको आहे 6। अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन। हिते रिकॉर्डिंग कयूं था बंदि इनशा ताला। ऐं अच्छा इनखे बंदि कयूं हींअर, छो हुनजो फेसबुक वारो कोन आहे छा? हा हे स्क्रीन शेयर बंदि थी वई। हा साईं हिकिड़ो सेकंड मां हिनखे स्क्रीन शेयर बंदि कयां ऐं मां रिकॉर्डिंग बंदि कयां, पोइ ॻाल्हायूं था पाण। लाइव स्ट्रीम बंदि कयोसीं, ठीकु थियो, ऐं हुन खां पोइ ही रिकॉर्डिंग स्टॉप कयूं।